आलिया आलिया खुलेला था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। रात ता जो वाले साहब मुझे ख्वाब में आयो हेतर के चे सलाम ॾिजाए वचो। वालेकुम अस्सलाम। चे 5000 रुपए खर्ची भी ॾिठी, जोड़ो भी वठी ॾिठी कपड़न जो, जे मूड थिस त बूट भी वठी ॾिठी। हाणे मुझे लाइ छा हुकुम आहे? काहे बजे बाबा रात ख्वाब में आया था? आई थिंक 3:30 नाइट रात रात ही। 3:45 बाबा मैं ख्वाब में आयो। मूंखे चई त आज़माइण लाइ तुंहिंजे दोस्त खे तोड़े मोकिलियो आहे, जेकॾहिं तोखां पैसा घुरण अचे त लाइ बूट शुरू थी वञ। आख़िर केसि ताईं ज़िंदगी पिन ते गुज़ारींदो। ऐं चईं त हुन खां पोइ मूंखां जेके 2000 वठी वियो आहे उहो बि वापसि वठिजांइ, ऐं जेकॾहिं तोखे न ॾे त मोबाइल खसजांसि। खाए पी जो ख्वाब पूरो करो। ऐं मांखे पंहिंजे पीउ इहो बि चयो त अहिड़नि माण्हुनि जी ज़िंदगी में ज़रूरत ई न आहे ख्वाब खे हक़ीक़त सम्झी पंहिंजे पीउ खे जब मुंहिंजे ख्वाब में नहीं तो तूं बि घर नहीं तो कर।